नवधेरो में नौजवान ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि अख्तर अबड़ो। जी अख्तर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नौंदरो में अफ़सोसनाक वाक़ियो साम्हूं आयो आहे। शहर जे पोस्ट ऑफिस महले में शहरी आहे नियाज़ हुसैन चन्ना जो नौजवान फर्ज़ंद मुज़म्मिल जेको आहे त ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। नौजवान खे बेहोशीअ वारी हालत में नौंदरो इस्पताल आंदो वियो, जितां खेसि लाड़काणे जे ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो पियो वियो त उन दम ॾेई छॾियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त नौजवान पंहिंजे वालदेन सां कंहिं मामूली ॻाल्हि ते कावड़जी अहिड़ो क़दम खयो आहे। नौजवान जो जेको मड़ आहे उहो घर पहुचण ते रोजराड़ो मची वियो आहे, जॾहिं त मिट माइट थोरे इलाइक़े वासी संदसि विछायल तॾे ते पहुची विया। जी अख्तर, महिरबानी अव्हां जी।